सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। जमा सगोरी काफिया या सलवात नथी अचे या का बी मजबूरी आ। आखिर ताईं जेको मजमू आ सब मुसा गड पढ़ो। अस्सलातो आशिक़े रसूल हाफिज शकील अहमद शमसी मुजाहिद अहले सुन्नत एहसान अली लाखो शमसी साहब तमाम पिंडाल के सुणू सिंगारियो आ सजायो आ, पर जमा सगोरी तवा सुस्त अलाए छो आयो। आखिर ताईं आवाज अचे अस्सलातो वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। आवाज अचे अस्सलातो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। इसी में हो अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। अरे ये जहां चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं। बस सब कुछ इन में अची वियो। सरदार मदीने वारे साईं सा सच्ची मोहब्बत कई त ही जहान भी तुझो आ तो हू जहान भी तुझो आ। मदीने वारे घोट सा सच्ची मोहब्बत करे देखारई त दुनिया में भी भलाई थई त कब्र में भी भलाई थई त महशर में भी भलाई थई। पर जे सोने सरदार सा मोहब्बत कूड़ी दावा कई ऐं सहाबा जे मथा कावड़ियो वेठो हुंदे त इहा मोहब्बत कम जी ना है। मोहब्बत उहा कम जी आ त तुझे सीने में सोने सिद्दीक जी भी मोहब्बत होजे त मौला अली जी भी मोहब्बत होजे। हथ मथे खण दिसा मां, हथ मथे खण मां दिसा। तुझे सीने में सोने उमर फारूक जी भी मोहब्बत होजे, मौला अली जी भी मोहब्बत होजे। हथ मथे खणी ॾेखार। सोशल मीडिया जो दौर आ। हियर मीडिया जो दौर हले पियो। चारई पासा मोबाइल रिकॉर्ड थे पई। दोस्तों मुसलमान भाईरो पांजो अकीदो साफ रखो। पांजी मोहब्बत जो सबूत जो त असां जे सीने में अबू बकर सिद्दीक जी भी मोहब्बत आ। असां जे सीने में उमर फारूक जी भी मोहब्बत आ। असां जे सीने में उस्मान गनी जी भी मोहब्बत आ। असां जे सीने में मौला कायनात मौला अली जी भी मोहब्बत आ। गाल समझ में अचे थी? गाल समझ में अचे थी? या मां कहें गैर सुन्नी जे आडो वेठो आया, सुन्नी जे सामू गाल्हाए रहियो आया। अहले सुन्नत जी स्टेज आ, अहले सुन्नत जी स्टेज ता गाल्हाए रहियो आया त असां सहाबा जा भी गुलाम आहियूं त अहल बैत जा भी गुलाम आहियूं। हथ मथे खणी ॿुधायो असां असहाबन जा भी गुलाम आहियूं। असां पंज तन पाक जा भी गुलाम आहियूं। असां जी दिल में सहाबा जी भी मोहब्बत आ त मौला अली जी भी मोहब्बत आ। दोस्तों मुसलमान भाईरो उलमा सगुरा वेठा हन, बुजुर्गान दीन वेठा हन। मां टेम घणो कोंदो वठा। अन्नेमतुल कुबरा जे अंदर अल्लामा इब्ने हजर मक्की रहमतुल्लाह ताला अलैह जेको 9वीं सदी जो मुहद्दिस थी गुजरियो आ, उन पांजे किताब जे अंदर लिखियो आ मुझे चैनी सहाबन जो मीलाद साबित कयो थई त अबू बकर भी मीलाद मल्हायो आ, उमर भी मीलाद मल्हायो आ, उस्मान भी मीलाद मल्हायो आ, मौला कायनात मौला अली भी मीलाद मल्हायो आ। चओ सुभान अल्लाह। चैनी साहबन मीलाद मल्हायो आ, अबू बकर सिद्दीक भी मीलाद मल्हायो आ, उमर फारूक भी मीलाद मल्हायो आ। उहो उमर जंहिंजे ला मदीने वारे साईं फरमाया मुंहिंजा प्यारा उमर तुंहिंजे पाछे खां भी शैतान भॼी वेंदो आ।
हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। तुझे पाछे खां भी शैतान भजी वेंदो आ त जंहिं हस्तीअ जे पाछे खां शैतान भजी थो वञे खुदा जी ज़ात जो कसम आ त उन उम्र जो जंहिं महफिल में ज़िक्र थे त उतां भी शैतान भगो हलियो वेंदो आ। चओ चओ जोर सां चओ सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। वो सुनो उमर फारूक जंहिंजे लाइ मदीने वारे साईं फरमायो तू जन्नत जो ॾीओ आ। चओ सुभान अल्लाह। सोने अबू बकर भी मीलाद मल्हायो आ, सोने उमर भी मीलाद मल्हायो आ, सोने उस्मान भी मीलाद मल्हायो आ। मुख्तसिर टाइम जे अंदर मां अर्ज करे वञा असां के सर्टिफिकेट ॾिनी आहे मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा। चओ सुभान अल्लाह। जेके जेके अलीअ जा हुबदार आयो हथ मथे खणी ॿुधायो जेके मौला कायनात मुश्किल कुशा सां सच्ची मोहब्बत रखण वारा आयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए मजमू त ॾिसो आशिकन जो कि हथ मथे खयूं बीठा आहिनि त असां मौला अली जा हुबदार आहियूं। मौला अली जा हुबदार आहियो पोइ भला हीअं थोरो भेरो ॾेई वठो। चओ हसन हुसैन जे बाबे जा हो यार असां दीवाना। लाखा फकीर मस्त थी चओ सुभान अल्लाह। है हसन हुसैन जे बाबे जाहो यार असां दीवाना है दिर आयो सुभान अल्लाह है दर्जा परवाना। अज हिन महफिल में हणदासी मौला अली जा नारा नारा। आवाज अचे आखिर ताईं आवाज अचे। नारा हैदरी नारा हैदरी ओ नारा हैदरी साईं नारा हैदरी। चओ हसन हुसैन जे बाबे जा यार असां दीवाना हैदरी आयो सुभान अल्लाह है दर्जा परवाना। अज हिन महफिल में हणदासी मौला अली जा नारा नारा हैदरी हक नारा हैदरी। आखिर ताईं मां ॾिसां थो त हथ मथे आहिनि सुभान अल्लाह। नारा हैदरी भी चओ हथ भी मथे कर। नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ओ सभई चओ या अली। अन्नेमतुल कुबरा जे अंदर अल्लामा इब्ने हजर मक्की रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो मन अज़म मौलूदुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकान सायन लिकिरातिही ला यखरुज मिन दुनिया इल्ला बिल ईमान व यदखुलुल जन्नत बिगैर हिसाब। मुझो मौला अली शेरे जली फातिह खैबर हसन हुसैन जो बाबू सोनो मौला अली तो फरमाए त जह मुझे सोने महबूब मोहम्मद मुस्तफा जे मीलाद जी ताजीम कई अदब कयो एहतराम कयो उनके सही मुस्तनद हवालन सा अवामुन नास के बयान करे बुधाई महबूब जो मीलाद बुधाई। सुनो अली तो फरमाए व यदखुल सुनो अली तो फरमाए वो जॾहिं दुनिया मां वींदो ईमान सां वींदो। वो जॾहिं दुनिया मां वींदो कलमो पढ़ी ईमान सां उन जो दम परवाज़ थींदो ऐं बिगैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल थींदो। चओ सुभान अल्लाह। असां तव्हां के अहले सुन्नत वारनि के सुनो मौला अली मुश्किल कुशा या सर्टिफिकेट ॾेइयो आ त मीलाद जो अदब कर मीलाद जी ताज़ीम कर मीलाद के बयान कर मीलाद ॿुध मीलादिन सां मोहब्बत कर। मां अली तोखे चवां थो तूं बिगैर हिसाब किताब जे जन्नत में दाखिल थींदे। वमा अलैना इल्लल बलाग। सुभान अल्लाह। बेहतरीन अंदाज में साईं हाफिज गुलाम मादी